हाकिम खान वरी कंहिंजो मौत आयो आहे जो वारिस खान खे यादि कयो। वारिस खान मूंखे कुझु हमराहनि जी ज़रूरत आहे। घणा हमरा घुर्जनि? हकीम सां गॾु 3 हमराह रवाना करे छॾ। हकीम जो अचणु लाज़मी आहे छा? हा वारिस खान, हकीम खां सवाइ कमु न हलंदो। ठीकु आहे हाकिम खान, इहो ॿुधाए त हमराहनि खे कॾहिं रवानो कयां? सिज उभरण सां ई पहुची वञनि। कंहिं मथां अला करणी आहे हाकिम खान? मुंहिंजे सहुरे मूसा खान जे साले खे रुस्तम खान मारे विधो आहे। रुस्तम खान खां इहो हर हाल में पलांद करणो आहे। समूरो बंदोबस्तु थियल आहे। सिर्फ़ु हमराहनि जे अचण जो इंतज़ारु आहे। ठीकु आहे हाकिम खान, हकीम बि हिते ई मौजूदु आहे। हमराहनि सां गॾु हुनखे हींअर ई रवानो करे थो छॾियां। सुबुह सां सवेर तो वटि पहुची वेंदा। ऐं मूंखे इंतज़ारु रहंदो। बेफ़िक्र थी आराम कर हाकिम खान। पोइ ख़ुदा हाफ़िज़। ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़। ख़ैर त आहे बादशाह? न हकीम न, मूसा खान जे साले खे रुस्तम मारे विधो आहे ऐं हुनजे पलांद जी तयारी पिया कनि। बादशाह, पोइ असांजे लाइ छा हुकुम आहे? हकीम, तूं 2-3 हमराह वठी हींअर ई निकिरी वञ। हाकिम खान वटि वञिणो आहे न? जी, हाकिम खान वटि। त पोइ हिन वक़्तु आराम कयूं बादशाह। राति जे पोएं पहर में निकिरी वेंदासूं। ठीकु आहे, तूं हिन वक़्तु भले वञी आराम कर, पर इहो ज़हन में रखजांइ सुबुह सां सवेर उते पहुचणो अथई। सिज उभरण खां पहिरीं पहुची वेंदासीं बादशाह। हिन ॻाल्हि जो तव्हां को बि खुटको न कयो। ठीकु आहे, पोइ तूं वञी आराम कर। चाचा काॾे सुबह सुबह जो तैयारी कई थी? पुट मां शहर थो वञा कुझु सामान वठण। तूं आराम कर, मां जल्दी मोटी थो अचां। चाचा जे निकिरी वियुमि त पोइ राति मिलंदासीं। मां जल्दी ईंदुसि, फ़िलहाल तूं हिते ई रहिजां। ठीकु आहे चाचा, पोइ मोटण जी कजूं। कमाल खान, बाक़ी छा जो इंतज़ार आहे? पुलिस जो हाकिम खान, सिकंदर पूरी फोर्स सां निकिरी चुको आहे। जीअं त पतो त पोइ कार्रवाई शुरू कयूं था। जल्दी कर, निकिरी वञ कर। छा थियो चाचा, छा थियो? पुट हाकिम खान ऐं कमाल खान पुलिस सॼे बाग खे घेरे में आणे छॾियो आहे। भले अचण दे चाचा, भले अचण दे उन्हनि खे। इहा बेवकूफ़ी चइबी मजू। दाना ही इन में आहे त तूं हिन वक़्तु निकिरी वञ। इन पूरी फौज सां तूं अकेले सिर्फ़ मुंहुं न ॾेई सघंदे। पर चाचा तव्हां? मां कहिड़ो भाॻियलो आहियां पुट जो मूंखे छूट कंदा। तूं हितां जल्द में जल्द निकिरण थी कर, निकिरी वञ। जे पुट तूं ज़िंदा रहंदे न त तूं पंहिंजे भाउ ऐं मुंहिंजी धीउ राणीअ जो तूं पलांद वठी सघंदे। ठीकु आहे चाचा, तूं पंहिंजो ख्यालु रखजांइ, मां निकिरी थो वञां। अल्लाह भाई पुट, अल्लाह। खैर संभाले पाण खे, अजीब जवान का पुट।
बड़े खड़े सिकंदर खान हिन खे अञा ज़िंदा छॾी बीठो आहीं। कमाल खान हिन खे मारण मूं छा वरंदो हिन जे मथां एतिरा त केस हणंदुसि जो हिन जी ज़िंदगी ॻरी वेंदी। जेकॾहिं कुझु देरि बीठो रहियो न त असां पूरो करे छॾींदासींसि पूरो। हिन खे वठी हली गाॾी में वेहार। जी सर। हाणे छा इरादो आहे कमाल खान पीछो कयूं या वापसि मोटूं? सिकंदर खान हाणे रुस्तम वारनि खे त बंदूक जी गोली बि कोन पुछंदी। सब्र करे त जीअं उन्हनि जो ख़ौफ़ भॼे। ठीकु आहे जीअं तव्हांजी मर्ज़ी। मुंहिंजी त मर्ज़ी इहा ई आहे त रुस्तम खे ड्रोड़ाए मारियूं। हाणे रुस्तम वञी अलाए कहिड़ा वण वॼाया हूंदा। हाणे हुनजो पीछो करण मां को बि फ़ाइदो न आहे। अम्मा आधी कपड़ा गॾु कया आहिनि मां वधी वञी ॿाहिरि कपड़ा धोई अचूं। हा वञी धोई अचूं। अदी कपड़ा धोने लाइ कंहिंजे घर वेंदियूं? मामा कंहिंजे घर ॾे न वेंदासीं वहां ते वञी करे धोई ईंदासीं। हा त यार ॿुधो चाचे चिबर जो कपिड़ो कोन कुट जो तव्हां वञी धोई अचो। अदी भला इहो ॿुधा त हिन घर में पाड़े ओड़े या मिट माइट कोन था अचनि छा? छो अदा उन्हनि में तुंहिंजो कहिड़ो कमु? ईअं ई अदी पुछां पियो घड़ी खन वात वेड़ाइण लाइ। पोला तुंहिंजो वात आया बांको कुकुर राजो वेदा ईंदे। छोरा तूं माठ करे वे जे वरी इहा दाफ़ कई थई न त लठी ही अहिड़ी वात वारी ॾींदोसि जो काकड़ो किरास करे वञी फिफड़नि में विचड़ंदई। तय कयो असां बेमान थी आए त देवा बात कहे तो न तक न त छा कदे? छा कदुसि पुछ पोसी का मां वॾो कूदी माण्हू आहियां। कंहिं त मथे ते चढ़ी वई न कुल्हे ते खसी देर ते उछलाए थो मां पोइ मक्खियूं पई खाई अथई पती ॾेई पई सॼी राति। छोरा तूं रोचरे चिपड़ खे धमकी खलंदो राखम त मुंहिंजो नालो चलो चिपड़ ना चाची तो पोइ पताल दिया अदा वे चलो क्यों आ ये तक कहीं दोबारा के कट सप्पा ताते पगु वाली कावल सप्पा हुआ। चुप कर माता चुप कर ज़बान न जारी थई त बि उलरे तो अचे पियो छो तो पांजी खले लगाए। छोरा जे हाणी मुंहिंजो नालो वठी ऐं मुंहिंजे नाले जो ऑपरेशन की त खल पुठीअ ते न हूंदई। हाणे आपसे कदो मास हाणे चिपुस दई हाल चिच्चू खैरा जे सिर ॾे खैर हुजे। अॻ में हिकिड़ो अध मगज़ हो हिकु चरियो जैसा मोह ॾेई वेठी हुअसि हाणे फ्री थिया ॿ। बसि अलाह पियो खैर कंदो जे अधे जी आके बि अचे निकिती त पोइ थींदी चरियनि जी फौज पोइ खैरा कंहिंसां मोह ॾेई कंहिंसां ॾींदी। बसि हाणे रब करे जो छल खैरा जे सिर ॾे खैर हुजे। तुंहिंजो नालो मां चङी तरह थी भितियुनि ते लिखायां ॿाहिरि। हा त पटाए जो खेल हुजे हिते नमाज़ जा निभागा रतु कयो अथई ज़बान खे करई कान्हई। चाचा मोलू भली आए। खुश होसी उधर ते खुश होसी। चाचा भले भले करे आए। चाचा आख ये सुल कप छोड़ी उधर ते। छो चाचा? बस हुन बस मैं को ये चाचा के नाखी उधर ते। छो चाचा न चे? इथु निकला न त किथा कच्ची न थी पवे उधर ते। ओ चाचा मोलू काने 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 थो वनी। ॾाढी तेज हलियो त ॾिसां छोकिरी वेठियूं न अकेलियूं। तू हाणे तमीज़ जो सब हदूं ओरांगे चुको आ।
तुम्हें हया शर्म रहियो ई नाहे। बाबा साईं, नाराज़ थियण खां अॻु में इहो त ॿुधायो, मूं आख़िर कयो छा आहे? पहिरियां ग़लती ॿुधायो, पोइ भली भंग में रंग मिलायो। अञा पुछी थो त तो छा कयो आहे? हा बाबा साईं, मूं छा कयो आहे? बस बस हाणे बस, ये अख जी पकाई छॾ त तोड़े न कढी छॾियां। मां चवां थो हींअर जो हींअर पंहिंजो सामान ॿधे तूं निकिरण जी कर त टंगो न पई छॾियां। निकिर। तू जो कोन थो खाए जो हितां निकिरी वञे। जॾहिं तुंहिंजे टुकड़नि ते पलियो त पोइ हितां तड़े कटजांसि। भाॼाई तू विच में न अच, मुंहिंजो ऐं सोढे जो मामलो आहे, तू विच में न अच। मुंहिंजे ई साम्हूं मुंहिंजे भाउ खे तू बेइज़तो थो करे ऐं मां माठ करे ॾिसां? विच में न अच। छा आहे? छा ते वरी मुलाफ़ो मचायो अथव? हाकिम खान जी ॾाढाई त ॾिस, मुंहिंजे भाउ खे चए थो तूं हितां निकिरी वञ न त धिका ॾेई कढंदो पए। हाकिम खान, ए मां छा थो ॿुधां? जेको कुझु ॿुधो था, छा उन जी असलियत ॼाणण जी कोशिशि न कंदो था वॾा? मसलो छा आहे? खुली छो नथो ॿुधाए हाकिम खान? मूंखे सॼो हिन सोढे खां पुछो त मां हिन खे घटि वधि छो चयो आहे ऐं हिन घर मां हिन खे निकिरण जो मां छो चयो आहे? हाकिम खान, तव्हां त शुरू खां वठी ई मूंसां चपायो। जेकॾहिं मां कुझु ॾींहं पंहिंजी भेण वटि रहां थो त तव्हां बस सोढा बस, घणी गेल न कर, मक़सद जी ॻाल्हि कर। तोखे हिन घर में मां कहिड़ी शरारत कंदे ॾिठो आहे? शरारत? ओफ अल्लाह, हाणे तू मुंहिंजे भाउ जे मथां इल्ज़ाम हणणु शुरू कया थी। हाकिम खान, हे सभु छा आहे? अदा वॾा, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार न आहे त सोनी खां पुछो। जीअं ई घर में मां दाख़िल थियुसि, सोढो सोनीअ खे पाण तरफ़ अचण जा इशारा पियो करे। ओ, मां त सोनीअ खां पाणी पई घुरियो, तूं इशारो सम्झी वेठी? सोनी 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 सदको रे सियाणी, हुकुम कयो। ही मां छा पई ॿुधां? असल ॻाल्हि छा आहे? छा आहे असल ॻाल्हि? रे सियाणी, मां त हिते टेबल पई साफ़ कयां, एतिरे में सोढे मूंखे चयो त पाणीअ जो गिलास भरे आ त नंढो रेस अची वियो ऐं नंढो रेस ऐं सोढो पाण में अटकिजी पिया। मां सम्झो शायदि ॿाहिरि को झेड़ो वेड़ो करे आया हिन लाइ। छा बस हाणे बस बस सोनी, वधीक सफ़ाई ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। आस्ते घर में बिठल आऊं, घर में। हाकिम खान, घर जे अंदर भी पंहिंजो मक़सद हासिल करण लाइ कंहिं मथां गलता इल्ज़ाम लॻाईंदे तोखे शर्म आयो? अदा तू छा पियो सम्झे त मां कूड़ थोड़ा? हाकिम खान, सोढे त कूड़ ॻाल्हायो, छा सोनी बि कूड़ थी ॻाल्हाए? अदा कूड़ ऐं सच जी हींअर जो हींअर इते जो इते ख़बर पवंदी। ॿुधाए सोनी, मां चवां थो जेको सच आहे उहो ॿुधाए न त पूरा करे छॾींदो मैं। हथ कढ, चवाए थो हथ कढ छोकिरीअ मां। इन खां अॻु जो मां पंहिंजा होश हवास सभु विसारे वेही रहां, निकिरी वञ मुंहिंजे घर मां। मां छो निकिरां हिन घर मां? जेकॾहिं तव्हांखे घर मां ॿाहिरि कढणो आहे न, शख़्स खे कढ ऐं सॼे घर जो सुकून बर्बाद करण वारो इहो ई शख़्स अथई। इहो ॿुधे पियो न, असांजी इहा वञी इज़त रही आहे। परे जा मिट माइट त ठहियो, पर मुंहिंजे सॻे भाउ खे बि हाकिम खान नथो सहे। भाॼाई, तुंहिंजे भाउ जा करतूत मां जल्द ज़ाहिर कंदुसि। हिन जेके पेर खया आहिनि न, जल्द हिन जो मां कारो मुंहुं करे तूं घरनि तरे कढंदोमांसि। हिते ई रोक, छो त मां तव्हांजी हद खां वधीक इज़त कंदो आहियां। हिन जो इहो मक़सदु कोन्हे त आयरनि गैरनि जे साम्हूं तूं मुंहिंजी बेइज़ती कंदो रहे। हाणे मां वॾो थी चुको आहियां। वॾा हिन जिस्म में एतिरी सघ आहे
जो मां तव्हांजे हथ खे रोके सघां। इन जे करे चवां थो त अहिड़ी ग़लती घटि मां घटि इन्हनि गैरनि जे साम्हूं न कजां, न त माण्हू मूंखे मयार ॾींदा त नंढे भाउ वॾे भाउ जी इज़त न कई। हा त वॾा हा। जेको माण्हू पंहिंजे वॾे भाउ जी इज़त न करे उहो असांखे छा इज़त कंदो? तॾहिं त मां तव्हांखे चवां थी त हाकिम खान जेके 2 ॿार ज़मीन आहिनि न उनखे लिखी ॾे ऐं हितां तड़े कढेसि।